चगुन में उडार आहे बहार आहे अञा त झूमे पयो सनो बरटड़ी पयो देवदार आहे। ॾाढी अनोखी आंधी थी तंदुड़े तलवारनि सां टकराया पंहिंजा गीत जॾहिं थो आओ सदा दीवारनि सां ठाह तुंहिंजा भारी गुरजलनि तो हीणो आ हथियारनि सां। शेख हयात सिंधी ॿोलीअ जो नाले वारो वतन दोस्त अवामी क़ौमी शाइर तरक़ी पसंद अदीब मशहूर वकील ऐं सिंधी ॿोलीअ जो दानिश्वर हो। सिंध जे वॾे शाइर जो असुलु नालो शेख मुबारक अली हो, पर शहर ऐं अदब जी दुनिया में हू अयाज़ जे नाले सां मक़बूल थियो। 1976 खां 1980 ताईं सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो। संदसि वालिद जो नालो शेख ग़ुलाम हुसैन ऐं ॾाॾे जो नालो शेख अब्दुल हकीम उर्फ़ बंगुल शेख हो। हुन 23 मार्च 1923 ते सिंध जे तारीख़ी शहर शिकारपुर में जनम वरितो। वालिद पारां खेसि 3 मार्च 1928 ते 5 सालनि जी ॼमार में पाड़े जे स्कूल नंबर 3 में दाख़िल करायो वियो। 31 मार्च 1939 ते 5 दर्जा अंग्रेज़ी में पास करे 11 अप्रैल 1939 ते गवर्नमेंट हाई स्कूल शिकारपुर में दाख़िल थियो ऐं अप्रैल 1944 में मुंबई यूनिवर्सिटी मां मैट्रिक पास कयाई। 1944 में DJ सिंध कॉलेज कराची मां BA जो इम्तिहान पास करे 1945 में LLB में दाख़िला वरिताई। कॉलेज जी तालीम दौरान कॉलेज मैगज़ीन जो एडिटर भी रहियो। 1950 में वकालत शुरू कयाई। सिंध जे नामवर वकीलनि में शुमार थियो। शेख हयात सिंधियत बि संगत सिंध जे बानीकारनि मां हो। संदसि उर्दू शाइरी जो अॻे ई वसी मुतालो हो, उन करे हुन उर्दू शाइरी शुरू कई, जंहिं उर्दू शाइरनि वटि वॾो मक़ाम हासिल कयो। शेख हयात पंहिंजी क़ौमी मज़ाहमती शाइरीअ जे करे जेल यात्रा बि कई। रजत पसंदनि मथसि कुफर ऐं बग़ावत जा इल्ज़ाम बि हया ऐं केतिरा केस पिणु कया। आउं जो मौत ते जीत हां मौत मूं लाइ कंहिं लाश जा, मुंहिंजे घोड़नि जे सुंबनि जे हेठां तो चीथाड़। स्कूल में उस्ताद खियलदास फानी संदसि सोच ऐं शाइराड़ी फन खे ओज ॾिनो। हुन शाइरीअ जी शुरूआति नंढपिण खां ई कई हुई। शेख हयात क़दीम तोड़े जदीद शहरी सिन्फ़ुनि ते भरपूर गिरफ़्त रखंदो हो। पाण अंदाज़नि 20 खां मथे शहरी सिन्फ़ुनि में कलाम चयो अथसि। हिन जो पहिरियों गज़ल शिकारपुर मां शाया थींदड़ मां वारे साल सदर्शन जे जनवरी फरवरी 1938 वारे शुमारे में शाया थियो। संदसि तख़लीक़ जो उनवान मर्द ख़ुदा हो। शेख हयात शाइरीअ सां गॾु कहाणियूं बि लिखियूं। संदसि कहाणियुनि जो पहिरियों किताब सफ़ेद वहशी 1946 ईस्वीअ में छपियो। अयाज़ भंवर भरे आकाश छपजण सां हिकु वॾे शाइर वारी मंता हासिल कई। 1962 में अयाज़ जा शहरी किताब भंवर भरे आकाश ऐं कुल्हे पातुम केंद्रो। 1963 में ख़तनि जो किताब काक ककोरिया कापड़ी 1963-64 ऐं 1968 में आमरनि पारां ज़ब्त कया विया। 1965 धारे धरती जे हक़नि जे हासिलात जे जाखोड़ जे ॾोह में खेसि ख़तरनाक करार ॾेई गिरफ़्तार कयो वियो ऐं सखर जेल में रखियो वियो। 1968 में साहिवाल जेल में रखियो वियो ऐं अयूब हुकूमत जे ख़तमु थियण ताईं क़ैद में रहियो। शेख हयात जी शाइरी फ़िक्री हवाले सां ॿिनि दौरनि ऐं लाड़नि ते मुश्तमिल आहे। पहिरियों दौर तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्ती ऐं जदीद फ़िक्र जी नुमाइंदगी कंदड़ आहे ऐं ॿियो दौर बैनुल अक़वामियत वेदानत ऐं या तसवुफ़ जो नमूनो पेश करे थो। शेख हयात जे पहिरें ॿिनि शहरी मजमूअनि भंवर भरे आकाश कुल्हे पातुम केंद्रो ऐं हिकु नसरी किताब जे काक ककोरिया कापड़ी ते अयूबी अमरियत बंदिश विधी हुई ऐं उहा पाबंदी शेख हयात जे आख़िरी उमिरि में ख़तमु थी। शेख हयात जी शाइरी ऐं नसर खे 22 जिल्दनि जी सूरत में सकाफ़त ऐं सहायत खाते हुकूमत सिंध छपाइण जो प्रोग्राम ॾिठो आहे, जंहिंजा पहिरियां 3 जिल्द अगस्त 2009 ताईं छपजी चुका आहिनि, जेके ताज जो तरतीब ॾिना आहिनि, जिन में अयाज़ जी शाइरी जा 13 किताब अची विया आहिनि। ॿिया जिल्द तयारी हेठि आहिनि। संदसि उर्दू शाइरी जो पहिरियों मजमूओ पोइ गुल नालाए दिलि खां पोइ, ॿियो मजमूओ नीलकंठ और नीम के पत्ते 1988 में छपजी पधिरो थियो। संदसि सिंधी शाइरी खे फ़हमीदा रियाज़ उर्दू में मंज़ूम तर्जुमो कयो आहे, जेको हल्का मेरे ज़ंजीर का जे नाले सां 1974 में छपाए पधिरो कयो वियो हो। ऐं संदसि शाइरी जो पंजाबी मंज़ूम तर्जुमो मशहूर दानिश्वर ऐं शाइर अहमद सलीम कयो, जेको पिणु इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी 1976 में छपियो। अयाज़ ज़िंदगी जो घणो अरसो सखर में रहियो। आख़िरी कुझु साल कराची प्रिंस कॉम्प्लेक्स में रहियो। दिलि जी बीमारी ऐं ॿियनि आर्दनि सां जंग कंदो रहियो। इलाज लाइ लंडन बि वियो, पर उतां मोटण बाद बि मुकमिल तौरु सिहतयाब न थियो। 28 दिसंबर 1997 ते हिन फ़ानी जहान मां लाॾाणो कयाई ऐं 29 दिसंबर ते खेसि भिटशाह ते मिटीअ माओ हवाले कयो वियो। संदसि यादि में अयाज़ मेलो लॻायो वञे थो।